जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। अॼु मां तव्हांखे अहिड़ो चमत्कार ॿुधाइण वारो आहियां, छोकी असांजी इंसानी प्रजाति चमत्कार खे नमस्कार करनी है, तॾहिं हिकु ॻाल्हि खे मञनी है। तव्हांखे पतो हूंदो महाकुंभ में श्री प्रेम प्रकाश आश्रम की तरफ खां हिकु वॾी छावनी लगी हुई। हुन छावनी में रोज़ाना हिकु चमत्कार घटनो, उहो तव्हांखे मां ॿुधाइण वारो आहियां। इहा ॻाल्हि असां हुन वक़्तु कान ॿुधाई, छोकी सभिनि जो ध्यानु महाकुंभ खां हटी हिन चमत्कार जे मथां लॻी वेंदा ऐं भीड़ उते जमा थियण चालू थी वेंदी आहे। हुन वक़्तु असां हिन चमत्कार खे बयानु कयो। अॼु जॾहिं हुन समाप्ति थी चुकी आहे हुन छावनी जी, तॾहिं मां चमत्कार ॿुधायां पियो। हुन विशाल छावनी में रोज़ हिकु पक्षी अची वेंदो। उहो पक्षी केरु पालतू न हो, ना के संत हुनखे ॼाणींदो, ना हू संतनि खे ॼाणींदो, पर हुन छावनी में रोज़ाना अची वेंदो। ऐं अचंभित करण वारी ॻाल्हि त इहा आहे, 20 किलोमीटर एरिया में एतिरो वॾो मेलो लॻियो, एतिरी छावनियूं लॻियूं, पर ही पक्षी सिर्फ़ु हिन ई छावनी में अची रोज़ वेंदो, ताकि हुनजो कंहिं सां बि कोई संबंध ना हो पहिरीं खां। ऐं हिन ई छावनी में अची छो वेंदो, ही कोई चमत्कार खां घटि ॻाल्हि कान आहे। एतिरो ई न, जेतिरा बि श्रद्धालु हुन छावनी में वियल हुआ, हुननि बि चमत्कार पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। चवण चाहिनि, जिते भॻवान झूलेलाल विराजित हुआ, आचार्य सतगुरु स्वामी महाराज ऐं ॿी पातशाही विराजित हुई, त हुते चमत्कार थियण कोई वॾी ॻाल्हि कान आहे। जॾहिं खां हिते स्थान ठाहियो आहे, चवणु चालू थिया, तॾहिं खां ई पक्षी हिते ई वेठो आहे। महीने खां वधीक टाइम थियो आहे, केॾां कोन वेंदो आहे, हिते ई भोजन करे हिते ई आराम कंदो आहे। अलाए कहिड़ा महापुरुष या देवी देवता पंहिंजो ही रूप धरे हिते ईंदा हुआ, चई नथा सघूं, पर जे बि माण्हू हुन छावनी में विया, हुननि चमत्कार पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं हिन चमत्कार खे नमस्कार बि कयो। शायदि मां तव्हांखे वीडियो ॾेखारियां पियो त तव्हां बि हिन चमत्कार जा दर्शन करे पिया पायो। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।